अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवां ॾिसी रहिया HR JDO न्यूज़ ऐं आहियां वज़ीर उनड़। हिकु अफ़सोसनाक ख़बर शामिल कंदाणूं नौशर फिरोज़ मां। नौशर फिरोज़ जो मशहूर सियासी अॻवान ऐं ज़मींदार हाजी रहमतुल्लाह भेण हिन फ़ानी दुनिया मां लॾाणो करे वियो आहे। हाजी रहमतुल्लाह भेण नंढो ई हो त संदसि वालिद गुज़ारे वियो, पोइ चाचे जी परवरिश हेठि रहियो। सियासी तौरु हिन जा पहिरीं तहलके मोरे जे खेड़ा ख़ानदान सां ऐं पोइ जतोई ख़ानदान सां तालुकात रहिया। 1962 वारे BD इलेक्शन दौरान जतोइन सां नाता टोड़े पीर साहब पागारो जे वेझो थियो। जनरल ज़िया जे दौर में मजलिस शोरा जो मेंबर रहियो। 1977 जे चूंडुनि में पीपल्स पार्टीअ जी मुखालफ़त कयईं, पर अॻिते हली 1988 धारे जाम सादिक अली ऐं सैयद ज़फ़र अली शाह जे कोशिशुनि सां पीपल्स पार्टीअ टिकट ते क़ौमी असेंबली चूंड विढ़ियो। इन पीर साहब पागार जी इजाज़त सां उहा चूंड विढ़ी ऐं गुलाम मुस्तफ़ा जतोई खां खटियाई, पर 1990 जे इलेक्शन में कामयाब न थी सघियो। 1993 वारे चूंडुनि में हिन जतोई ख़ानदान सां ॿीहर नाता बहाल कया ऐं पीपे जे टिकट ते बीठल उम्मीदवार मल्हार राजपर साम्हूं चूंड विढ़ियो, पर शिकस्त खाधाई। हाजी रहमतुल्लाह ख़ुश मिज़ाज ऐं महिमान नवाज़ शख़्स हो। शाहनवाज़ जुड़े जे खां पोइ सिंध में हाजी रहमतुल्लाह भेण खे ई क्लासिकल वॾेरो सम्झो वञे थो, छो त हू बहितरीन अमीन कचहरीअ जो मोर ऐं घोड़नि पालण पिणु शौक़ीन हो। संदसि चौरे जे तिर्ज़ ते ठहियल उताक सिंध में तहबीर जो हिकु नादर नमूनो आहे, जिते हर वक़्तु महफ़िलूं ऐं कचहरियूं मतल हूंदियूं आहिनि। पीर पागारे शाह मुराद शाह सां ख़ासि नाता हुअसि ऐं सियासी तब्दीलियुनि सबबि नातनि में कॾहिं घटि वधि न आंदाई। संदसि तदफ़ीन सुभाणे 10 वॻे संदसि अबाणे ॻोठ मोरो भरिसां देहरण में थींदी। वधीक ख़बर ने अपडेट लाइ ॾिसंदा रहो HR JDO न्यूज़।